ख़बर वासा शेयर कई पिया सेनेट जो इजलास अॼु थींदो 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। अवां खे ख़बर पिया बलोचिस्तान केपी में अमन अमान जी सूरत हाल ते बहस जी रिथ एजेंडा जो हिस्सो आहे। सिविल एविएशन जी ख़राब कारकर्दगी ऐं खाधे पीते जे शयुनि जे अघनि में वाध ते बि बहस थींदो। उॾां पाकिस्तान प्लान ते बहस बि सेनेट इजलास जी एजेंडा में शामिल आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सेनेट जो इजलास अॼु थींदो 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। मेंटल हेल्थ तरमीमी बिल ऐं लीगल प्रैक्टिशनर्स एंड बार काउंसिल तरमीमी बिल मुतारिफ़ कराया वेंदा। मेंटल हेल्थ तरमीमी बिल ऐं लीगल प्रैक्टिशनर्स एंड बार काउंसिल तरमीमी बिल मुतारिफ़ कराया वेंदा। बलोचिस्तान केपी में अमन अमान जी सूरत हाल ते बहस जी रिथ एजेंडा जो हिस्सो आहे। सिविल एविएशन जी ख़राब कारकर्दगी ऐं खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध ते बहस थींदो। उॾां पाकिस्तान प्लान ते बि बहस सेनेट इजलास जी एजेंडा में शामिल आहे। सेनेट जो इजलास अॼु थींदो 16 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। बलोचिस्तान केपी में अमन अमान जी सूरत हाल ते बहस जी रिथ एजेंडा जो हिस्सो आहे। सिविल एविएशन जी ख़राब कारकर्दगी ऐं खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध ते बहस थींदो। उॾां पाकिस्तान प्लान ते बहस बि सेनेट इजलास जी एजेंडा में शामिल आहे।